ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़िन अवां सां शेयर करे रहिया आहियूं। आईजी सिंध पुलिस शिकारपुर जे एसएसपी ऐं डीएसपी विच में हलंदड़ छिकताण जो नोटिस वठी छॾियो। अहम खबर है अवां से शेयर कंदासीं। गुजरल ॾींहुं डीएसपी खानपुर एसएसपी ख़ालिद मुस्तफ़ा कुराई ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस करे ॾोहारियुनि जो साथारी हुजण सां गॾु मथस ॿिया केतिरा ई इल्ज़ाम लगाया हुआ। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। पाण खां मथे ऑफिसर खे प्रेस कॉन्फ्रेंस जो आईजी सिंध रफ़त मुख्तार नोटिस वठी डीएसपी खानपुर गुलाम मेहदी रज़ा टालपुर खे हटाए कराची रिपोर्ट करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। अहम खबर आहे आईजी सिंध पुलिस शिकारपुर जे एसएसपी ऐं डीएसपी विच में हलंदड़ छिकताण जो नोटिस वठी छॾियो आहे। आईजी सिंध पुलिस शिकारपुर जे एसएसपी ऐं डीएसपी विच में हलंदड़ छिकताण जो नोटिस वठी छॾियो। गुज़रियल ॾींहुं डीएसपी खानपुर एसएसपी ख़ालिद मुस्तफ़ा कुराई ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस करे ॾोहारियुनि जो साथारी हुजण सां गॾु मथस ॿिया केतिरा ई इल्ज़ाम लगाया हुआ। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे शिकारपुर मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर रशीद ॼामड़ो। जी रशीद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, आईजी सिंध रफ़त मुख्तियार शिकारपुर जे एसएसपी ऐं डीएसपी विच में हलंदड़ शिकताण 12 कलाकनि अंदर नोटिस वठी छॾियो आहे। ॿुधाईंदो हलां त गुज़रियल ॾींहुं डीएसपी खानपुर डीएसपी ऑफिस साफ़िन खे घुराए एसएसपी शिकारपुर ख़ालिद मुस्तफ़ा कोराई ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस करे मथस ॾोहारियुनि जो साथी हुजण ऐं वॾेरनि सां झुकी करण समेत मथस ॿिया केतिरा ई इल्ज़ाम मढ़िया हुआ, जंहिंजो अॼु आईजी सिंध पाण खां मथे ऑफिसर ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस करण जो बरवक़्त नोटिस वठी डीएसपी खानपुर गुलाम मेहदी रज़ा टालपुर खे कराची रिपोर्ट करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। ऐं वधीक ॿुधाईंदो हलां त डीएसपी खानपुर जी प्रेस कॉन्फ्रेंस जो काल्ह डीआईजी लाड़काणो जावेद सुवारो जसकानी पिणु नोटिस वठी कंदकोट कश्मीर जे एसएसपी रूरल खोसो समेत ॿिनि डीएसपी खे जांच ऑफिसर मुक़ररु कयो हो, जेका जांच बि मुकमिल थियण वारी आहे। ऐं जंहिं बाद जांच मुकमिल थियण खां पोइ उहा जांच बि लाड़काणे जे डीआईजी खे उमाणी वेंदी। जी ठीकु आहे रशीद, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।